माई माया छल, माई माया छल। समझो सतगुरु समझाइन था, अगर एक बार में समझी वियो तो वो सच्चो सुख तव्हांखे मिली वेंदो। ऐं सच्चो सुख मिली वियो तो उहो वरी कॾहिं कोई खसे नथो सघे, वो सदाई लाइ मिली वेंदो आहे। पोइ तव्हांखे बि अधिकार थी वेंदो कि तव्हां उहो सौदो ॿिए खे बांटे सघो, ॿिए खे ॾेई सघो। छोकी हीअ होलसेल दुकान आहे, चिल्लर न आहे। ऐं हिते जेके तव्हां व्यापारी आया आहियो, अगर सौदो ख़रीद करे वियो तो वो तव्हां वञी करे ॿियनि खे ॾेई था सघो। उहो सत्संग, उहो भजन, उहो नाम, उहा हिकु ॿ जेका तव्हां शइ तव्हांखे वणे उहा तव्हां ॿियनि खे बि ॾेई था सघो। ऐं ॿिए खे ॾियण सां बि उन जी क़ीमत मिलंदी अथव। उहा क़ीमत ॿाहिरें धन में न हूंदी आहे, उहा अंदरूनी ॻुझो धन आहे। जेको बि इहे सौदो कंदो उनखे उहा क़ीमत मिलंदी आहे, मिली रही आहे। खणो, ॾिसो, सम्झो थोरो। अगर तव्हांखे हमेशा जे लाइ आनंद, हमेशा जे लाइ सुख खपे, हिकु ॾींहं जे लाइ न, हिकु होलीअ जे लाइ न, जिंदगी भर जे होलीअ खां पोइ बि अॻिते जेका यात्रा आहे उन जे लाइ बि सुख। समझो माई माया छल, माई माया छल। तृण की अगन मेघ की छाया, तृण की अगन मेघ की छाया। गोविंद भजन बिन हड़ का जल, गोविंद भजन बिन हर का जल। सतगुरु समझाइनि था कि गोविंद जी भक्तिअ खां बिना ॿियूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि, ईअं त जीअं तव्हां पाणी कोई हड़ में चओ खणी वञा, कपिड़े में खणी वञा भरे, रेती मां ईअं मुठीअ में खणी वञा, जेसि ताईं पहुचंदो ओसि ताईं गुम। वेद बख्यान करत साधु जन, वेद बख्यान करत साधु जन। भागहीन समझत नहीं खल, भागहीन समझत नहीं खल। संत त वीचारा रोज गुरबाणियूं था ॿुधाइनि, सत्संग था ॿुधाइनि, कथा था ॿुधाइनि, कीर्तन था ॿुधाइनि, पर जेको निभागो जीव आहे इहे लफ़्ज़ असांखे चवण न खपनि, पर गुरु ग्रंथ साहिब में लिखियल आहिनि तॾहिं चवणा था पवनि। असांखे अधिकार न आहे कि असां कंहिंखे निभागो चई सघूं, असांखे अधिकार न आहे, पर लिखियल आहिनि, चवणो थो पए। जेको भागहीन इंसान आहे उहो इहे वचन सम्झंदो ई न, न की खणंदो, न की हलंदो, इन करे उहो पहुची न सघंदो, उहो ॿाहिरि ई होली पियो मल्हाईंदो। न न, जय जय श्री राम। हा, उहे ॿाहिरि होली मल्हाइनि था, उन्हनि जे लाइ उहे कूड़ा रंग ई सचा आहिनि। हे रंग उन्हनि खे किथे चढ़ी सघे, न चढ़ी सघियो आहे तॾहिं त जंहिं ते रंग चढ़ी वञे त उहो रायपुर खां छा बम्बईअ बि हूंदो त पहुची वेंदो न। हा, भागहीन असां उन्हनि खे नथा चऊं, सतगुरु था चवनि कि उहे निभागा जीव आहिनि जेके इहो सचो सुख पाए न सघिया वीचारा। जीअं कोई दुनिया में ग़रीब हूंदो आहे त असां उनखे ॾिसी दया ईंदी आहे न, अरे ही केॾो वीचारो ग़रीब आहे, हिनखे खाइण लाइ कोन्हे, अरे हिनखे पाइण लाइ कोन्हे, अरे हिनखे कोई सुख सुविधा कोन्हे, हिनखे पंहिंजी काई शइ ई कोन्हे, एॾो ग़रीब आहे, त असांखे दया ईंदी आहे। तीअं सतगुरनि खे बि दया थी अचे उन्हनि जीवन ते जेके सत्संग खां दूर आहिनि, जेके सत्संग खां परे आहिनि। तृण की अगन मेघ की छाया, गोविंद भजन बिन हड़ का जल, वेद बख्यान करत साधु जन, भागहीन समझत नहीं खल। सतगुरु अगर सम्झायो ऐं असांखे सम्झ में अची वई त बस वो दुख कष्ट कलेश सब दूर थी विया। ॻाल्हि पतो पइजी वई कि संसार कूड़ा, त पोइ उन जा दुख बि असांखे महसूसु न थींदा, उहे दुख बि लॻंदो न कि इहे त कूड़ा ई आहिनि। कोई माण्हू फिल्म ॾिसे, कंहिं महिल असां फिल्म ॾिसंदा आहियूं
पोइ छा थींदो आहे कि फिल्म ॾिसंदे ॾिसंदे असां उन फिल्म सां ॾाढो जुड़ी वेंदा आहियूं, बिल्कुलु मन उन में लीन थी वेंदो आहे फिल्म में। पोइ उन में अगरि ख़ुशी ईंदी आहे ॾाढी त असां ख़ुशि थी वेंदा आहियूं वेठे वेठे। ऐं अगरि उन फिल्म में कोई दुख जी सीन ईंदी आहे, दुख दर्द ईंदो आहे त असां गमगीन थी वेंदो आहे चहिरो। हा, ऐं हे त सभु इन्हनि जी त अखियुनि में पाणी वञणु लॻंदो आहे। इन्हनि खे त ओॾी महिल ईअं रुमाल जी ज़रूरत पवंदी आहे। माने आहे त फिल्म, पर असांजो चहिरो लही वियो, इन्हनि जो रोअण शुरू थी वियो। एॾो मतिलबु असांजी मन ते उन जो गहरो असरु पियो। हुई त फिल्म, हुयो त कूड़, सच थोरी हो, पर उन जो असरु असां ते सचो पइजी वियो। अच्छा, कंहिं महिल वरी मार धाड़ या लड़ाई वारी फिल्म हुजे, पोइ त हाणे हिन ज़माने में त टाकीज़ियूं बंदि थी वियूं आहिनि। अॻे ज़माने में टाकीज़ हूंदी ऐं अॻियां अॻियां असां वञी वेहंदा हुआसीं त सस्ती टिकट, अॻियां वेहणो पवंदो ऐं अॻियां सभु वेठा हूंदा रिक्शा वारा। उते बसि जहां मार धाड़ जी सीन आई त अञा हीरो हुनखे विलेन खे मारणु शुरू न कयो, अॻु में ई गाली गलौज शुरू करे छॾींदा। माने एॾो असांजी इन मस्तिष्क ते, मन ते, दिमाग़ ते उन फिल्म जो प्रभाव पइजी वियो कि असां उहा फिल्म ॾिसी क्रोध में बि अची वियासीं, रोअण बि लॻूं था, ख़ुशि बि था थियूं। इहा त मामूली सी फिल्म आहे। ऐं हीअ जेको संसार आहे, इहा त उन मालिक जी ठाहियल ऐं हलियल फिल्म आहे। त हिन में अगरि वीचारा जीव भुलिजी विया त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। असां जीव सभु भुलिजी था वञूं। सतगुरु फरमाइनि था भई इहे सॼो खेल आहे। माई माया छल, माई माने साध संगत। हे साध संगत, इहे माया जेका आहे संसार में, इहो छल अथव। छल चइबो आहे कपट, कूड़, जंहिंखे असां सच था सम्झी वियूं। इहा आहे त कूड़ी फिल्म, पर असां उनखे सच सम्झी वेठा आहियूं। पोइ रोअण बि था लॻूं, खिलूं बि था, गुस्से में बि था अची वञूं। अगरि असांजो प्यारो कोई हीरो, कोई पात्र, कोई असांजो जेको वणे थो दिलि खे, उहो कलाकार उन में अगरि मरे थो, पोइ त बसि सम्झो कि हालत ख़राबु। पोइ सभिनी खे अञा दुख थींदो आहे, भई सच में ॼण मरी वियो, सच में थोरी मरियो आहे। उहो त जीअरो वेठो आहे। तीअं परमात्मा जी ठहियल हीअ फिल्म हली रही आहे। उन में जॾहिं कोई मरी थो वञे त असां रोऊं था न। छो था रोऊं? छोकी उहो ज्ञान कोन्हे, उहो ज्ञान विसरी थो वञे जेको असांखे सत्संग में मिले थो। कि जॾहिं कूड़ आहे, श्री कृष्ण भगवान गीता में चवनि था आत्मा अमर आहे। आत्मा अमर आहे। ही शरीर जेको आहे नश्वर आहे, नास थो थिए, वरी ॿियो शरीर मिले थो। त जीअं अगरि मां अॼु हे कपिड़ा पाता आहिनि, सुभाणे ॿिया कपिड़ा पायां त तव्हांखे दुख थींदो छा? हा, हिन महिल त सभु हीअं कयो था, पर मां जेका ॻाल्हि चवां त उहा तव्हां सम्झो ई नथा। अॼु मां हे कपिड़ा पाता आहिनि शरीर रूपी, सुभाणे हे शरीर छॾे मां ॿियो धारण कयां त तव्हांखे दुख थींदो छा? इहा ई त भुल आहे। आत्मा अमर अजोनी, बाहि नथी साड़े, लटा पुराणा लाहे, देह नवां धारे। भगवान कृष्ण चवनि था कंहिंजो बि दुख न कयो, कंहिंजो बि शोक न कयो। इहो सभु खेल आहे, हली रहियो आहे मालिक जो। तव्हां बसि नाम जी रंग में रहो, भक्ति जे रंग में रहो। इन करे होलीअ जो भगवान ठाहियो त्योहार कि सभु ॻाल्हियूं विसारे नयो रंग चाढ़ियो, नए रंग में पाण खे रंगे। होली खेलत नंदलाल बिरज में, होली खेलत नंदलाल
ॿियनि खां असां ॿुधी करे पोइ असां छा कंदा आहियूं, पहिरियों ई आस रखी वेंदा आहियूं। छा थींदो आहे कि जंहिंजो जातो भलो थींदो आहे, जंहिंजी क़िस्मत जातो संवरजंदी आहे, त पोइ उहो उन दर जी महिमा कंदो आहे, वॾाई कंदो आहे। भई मुंहिंजी हितां हीअ आस पूरी थी, मूंखे हीअ सुख मिलियो, मूंखे पुत्र संतान मिली, या मूंखे बरकत पई, या मूंखे गुरूअ जे दर ते वञण सां संसार जी हीअ ख़ुशी मिली। उहा त स्वाभाविक आहे, लख ख़ुशियां पातशाहियां जे सतगुरु नदर करे। ख़ाली गुरूअ जे दर ते अची करे सिर निवाइण सां ई हिकु ॿ न लखी ख़ुशियूं मिलंदियूं। पोइ असां पहिरियों ई आस रखी करे वेंदा आहियूं। गुरु हरगोबिंद साहिब छहीं पातशाही सतगुरु सभा लॻाए वेठा हुया ऐं गुरबाणीअ ते वीचार पियो हले। सतगुरनि पुछियो, भाई जपजी साहिब कंहिंखे कंहिंखे यादि आहे? जपजी साहिब सभु सुबुह जो पढ़ंदा आहिनि, बाणी आहे गुरु नानक जी, अमृतमयी बाणी आहे, ऐं उहा सवेल अमृत वेले पढ़ण सां ॾाढो लाभ थींदो आहे, ॾाढो फ़ाइदो थींदो आहे। गुरु हरगोबिंद साहिब छहीं पातशाही पुछियो, भाई असांजी संगत एॾा सभु वेठा आहियो, जपजी साहिब सॼो बिना ॾिठे कंहिंखे कंहिंखे यादि आहे? सभु संगत खे यादि हुयो। अॼु बि केतिरी संगत खे यादि आहे, त पर गुरूअ जे साम्हूं भव में कोई चई न पिया सघनि कि असांखे यादि आहे। मतां भई ग़लती थी वञे त सतगुरनि जे साम्हूं ग़लती थिए, उहा सुठी ॻाल्हि न आहे। त वीचारा संकोच पिया कनि। गुरू साहिबनि चयो, संकोच न कयो, जंहिंखे यादि आहे उहो हिते असां सां गॾु अची गद्दीअ ते वेही पढ़ी ॿुधाए। हिकु सेवक हिमत कई, उन अची करे गुरू साहिबनि जाते आसन उनखे ॾिनो, उते विहारियोसि पाण सां गॾु, चयो सा तूं शुरू कर। उन प्रेम सां जपजी साहिब पढ़णु शुरू कयो। एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। हिक हिक पौड़ी पढ़ंदो वञी सतगुरु वेठा आहिनि साम्हूं, ऐं हज़ारे संगत वेठी आहे। संगत बि सभु गॾु पई चवाए। त जंहिंमहिल समूह कंहिं मंत्र जो जाप थींदो आहे, या समूह संगत मिली करे गुरबाणीअ जो पाठ कंदी आहे, या सॼी साध संगत मिली गायत्री मंत्र उच्चारण कंदी आहे, या ओम जो जाप कंदी आहे, त ख़बर तो उहा जेका सॼी संगत जी प्रार्थना आहे, अरदास आहे, उहा परमात्मा क़बूल कंदा आहिनि तुरंत, जल्दी, देरी न लॻंदी आहे। उहा आवाज़ सचखंड ताईं, दरगाह ताईं पहुचंदी आहे। हाणे सॼी संगत जंहिंमहिल करे पई जपजी साहिब, त एॾो वातावरण थधो, शीतल, निर्मल, शांत थी वियो। सभिनी जा मन थधा थी विया। सभिनी खे ॼण त समाधि लॻी वई। समाधि उहा आहे जंहिंमें असां खां संसार जा सुख दुख हर ॻाल्हि विसरी वञे। दुख त छा, पर संसार जा सुख बि यादि न अचनि। सुख यादि अचण में बि त मन बेईमान थींदो आहे न। सुख बि यादि न अचनि, दुख बि यादि न अचनि। शांत, बस सभु अहिड़ो आनंद अची वियो, अहिड़ो आनंद अची वियो। ऐं उन सेवक खां बि जपजी साहिब पढ़ंदे हिक बि ग़लती न थी। हिकदमि बढ़िया पाठ कयईं, सुठो पाठ कयईं, ॾाढो सुंदर पाठ कयईं, शुद्ध पाठ कयईं।
निहारे तो सतगुरनि जी चेहरे ॾे त गुरु हरगोबिंद साहिब ॾाढो ख़ुशि हुया, ॾाढो ख़ुशि हुया। सेवक जी मन में भावना आई कि सतगुरु ख़ुशि थिया आहिनि, ॾाढो राज़ी थिया आहिनि। हाणे मां जीअं ई मथो टेकींदोमानि त मूंखे आशीर्वाद ॾींदा ऐं चवंदा पुट घुर तोखे छा खपई, चवंदा पुट घुर तोखे छा खपई। छोकी हज़ारे संगत वेठी हुई, हज़ारे संगत में कंहिं बि जपजी साहिब न पढ़ियो। मूंखे यादि हुयो ऐं मां सतगुरू जी कृपा सां पढ़ियो आहे ऐं शुद्ध पढ़ियो आहे, हिकु बि ग़लती न थी आहे। हाणे सतगुरू चवंदा पुट घुर छा खपई त छा चवां। गुरु साहिबनि वटि अनेक सेवक सौगातूं खणी ईंदा हुया। हिकु सेवक सौगात खणी आयो, हिकिड़ो सुंदर घोड़ो, हिकु सुंदर घोड़ो खणी आयो सफ़ेद रंग जो, ऐं सफ़ेद रंग जो घोड़ो खणी आयो ऐं उन ते हीरनि मोतियुनि जी जीन चढ़ियल हुई ऐं रेशमी डोर जी सोन जी चांदीअ जी जरी थियल लगाम लॻल हुई। हेॾो चमके पियो घोड़ो, हेॾो चमके पियो। ये बि सतगुरू मूंखे चवंदा पुट घुर तूं जपजी साहिब सॼो पढ़ियो आहे त मां चवंदोमान इहो घोड़ो मूंखे ॾियो। अञा उन मन में ईअं सोचियो हो त गुरु हरगोबिंद साहिब जे मुख मां निकिरी ओहो ओहो, अरे गुरसिखा तो ही छा करे छॾियो। चई छो सतगुरु। अची मथो टेके गुरु साहिबनि आशीर्वाद ॾिनसि, पुट तूं ही छा करे छॾियो। हो सोचे पियो चवंदा पुट घुर छा खपई, हीअ त ॿी ॻाल्हि पिया चवनि। चवंसि पिया पुट तूं ही छा करे छॾियो। चई न सच पातशाह मां त कुझु न कयो, मां जपजी साहिब पढ़ियुमि। चई उहो त ॾाढो सुठो पढ़ी, ॾाढो सुठो पढ़ी। हज़ारे संगत चुप थी वई आहे, शांत थी वई आहे, उन्हनि जी समाधि लॻी वई आहे, मौन थी विया आहिनि, आनंद अची वियो अथनि। असांजे बि दिलि खे ईअं आनंद आयो, ईअं आनंद आयो। तुंहिंजे मुख मां ॼण गुरबाणी न पई निकिरे, लॻे पियो साक्षात गुरु नानक जे मुख मां बाणी थी निकिरे। असां ईअं सोचियोसीं कि जीअं तो पूरो कंदे जपजी साहिब त ही जेको बि असां वटि समाज आहे, जेको बि धन दौलत आहे, जेको बि वैभव आहे, ऐं गुरु नानक जी ॾिनल हीअ जेका गद्दी आहे, इहा अॼु असां तोखे ॾींदासीं। अरे तो त खीर में खटाई विझी छॾी। अरे तो हिकु मामूली घोड़े जे लाइ मन में छो सोचे। असां त तोखे सॼी हिन मिल्कियत जो मालिक करणु पिया चाहियूं। सेवक चयो ओहो, बराबरि मुंहिंजे मन में ख़्यालु आयो कि मां सतगुरु तव्हां खां घोड़ो वठंदुमि। गुरु साहिबनि ख़ूब उनखे आशीर्वाद ॾिनी, उहो घोड़ो ॾिनोसि। असां जीव बि उहो ई आहियूं। असां गुरूअ जे दर ते ईंदा आहियूं, असां घुरंदा मामूली शइ आहियूं, काई हिकिड़ी। उहो दातार असांखे पंहिंजी हैसियत अनुसार वॾी में वॾी बख़्शिश ॾियणु चाहींदो आहे, पर असां जी जेकी ॿुधी आहे उहा नंढी आहे, तुच्छ आहे, छोटी आहे, त असां नंढी नंढी शइ घुरंदा आहियूं। सतगुरु हरगोबिंद साहिब चयो पुट तो ही छा करे छॾियो। ठीकु आहे, तो हाणे ही घोड़ो खणी वञ, सतगुरु तोखे नाम जो दान बख़्शींदो, सतगुरु तोखे बरकत ॾींदो, तुंहिंजा भंडार भरींदो, तोखे सत्संग गुरबाणीअ जो अमृत मिलंदो रहंदो। धीरे 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 तुंहिंजी ॿुधी उजल थींदी कि तोखे पोइ काई तमन्ना इच्छा न रहंदी, काई चाह न रहंदी। इहे तमन्नाऊं इच्छाऊं असां न रखूं। हिकु संत जो ॾाढो नालो थी वियो, जिते नालो थींदो आहे त पोइ भीड़ वधंदी वेंदी आहे। भीड़ वधंदी वई, संत ॾिठो कि असां पहिरियों सत्संग कंदा हुआसीं त बसि छोटी सी दरबार हुई, 2 4 5 माण्हू वेहंदा हुआ।
पोइ वरी संगत जो प्रेम वधियो त 100-200 माण्हू अचण लॻा, हाणे हज़ारे था अचनि। संत ज्ञान जी दृष्टिअ सां ॾिठो कि एॾी संगत जो असां वटि अचे थी, ॾिसूं त सही इन्हनि जो सतगुरूअ सां प्रेम आहे, नाम सां प्रेम आहे, सत्संग सां प्रेम आहे कि न आहे। उन्हनि सॼी संगत जो वीचार सम्झण जी कोशिश कई। हिक हिक खां पुछूं, भई तूं जो रोज अचे तो सत्संग में, तुझी कहिड़ी भावना है, तुझी कहिड़ी आस है, तुझी कहिड़ी इच्छा है, तुझी कहिड़ी अभिलाषा है। त सभिनी हाणे संतन खे ॿुधाइण शुरू कयो। उहे संत पुछंदा न आहिनि, पर संतन पुछियो त माण्हुनि बि दिलि जी ॻाल्हि ॿुधाई। कोई चए पियो मूंखे पुत्र संतान खपे, कोई चए पियो मूंखे मकान खपे बाबा, कोई चए पियो बाबा मां इन करे तव्हांजे दरबार में ईंदो आहियां कि मूंखे खूब धन दौलत खपे। कोई चए पियो मुंहिंजो मुक़दमो थो हले, उहो मुक़दमो दूर थिए। कोई चए पियो मुंहिंजे बचड़नि जा कारज आहिनि, उहे कारज रास थियनि। कोई चए पियो मुंहिंजो कमु अटकियल आहे, उहो कमु संवरजी वञे। मतिलबु कोई बि विरलो अहिड़ो न हुयो जेको ईअं चवे संत वटि कि मां भॻवान खे थो चाहियां या भक्ति थो चाहियां, मां सत्संग सिमरन सेवा इहे शयूं थो चाहियां, सतगुरूअ जो प्यार थो चाहियां। न, कोई न हुयो। संत बि हिक हिक खां पुछंदे पुछंदे सॼी संगत जो पतो लॻायो ऐं सॼी संगत खे चयो बाबा तव्हां हाणे होलीअ जे ॾींहुं अचिजो। सभु होलीअ जे ॾींहुं तव्हां सॼी संगत जो असां पलव पाईंदासीं ऐं जेका जंहिंजी बि आश हूंदी उहा सभु पूरी कराईंदासीं, भॻवान खे चई। हाणे उहे ई संत वटि पहिरियों 10-20 माण्हू ईंदा, पोइ 100-1000 शुरू थिया। हाणे जो हज़ारनि खे ख़बर पई कि होलीअ ॾींहुं संत पलव पाईंदा ऐं सभिनी जूं सभु आशूं पूरियूं कंदा। जेका जंहिंजी आश हूंदी त 1000 माण्हू अगरि ॿुधाईंदा 1000 खे, त घणनि खे ख़बर पई? न, 1000 माण्हू अगरि हिन डिपार्टमेंट खे ॿुधाए छॾनि त पोइ लख खे ख़बर पइजी वेंदी आहे। हितां असांखे रायपुर वञिणो हूंदो आहे, सत्संग कीर्तन हूंदो आहे कृष्ण धाम में, त असां कंहिंखे न चवंदा आहियूं, बसि अधी रत्ना खे चई छॾींदा आहियूं, अधी रत्ना अॼु रायपुर अचूं था। हा बाबा अचो था, पर ध्यान सां कंहिंखे न ॿुधाइजांइ। उहा चवंदी हा कंहिंखे न ॿुधाईंदमि, पर रोटी असां वटि खाइजो। हा ठीकु आहे, रोटी तो वटि खाईंदासीं। हा हलो। अधी रत्ना ख़्यालु कजे कंहिंखे ॿुधाइजांइ न। न न बाबा न ॿुधाईंदमि। बसि फोन रखंदी ऐं लॻाईंदी आशा खे, भेण कालूराम जे घर साईं जन अचई था, पर ख़्यालु कजांइ रोटी तूं न कजांइ, रोटी मां कंदीमान ऐं झलियो तूं कंहिंखे न ॿुधाइजांइ। इहो ख़्यालु कजांइ, झलियो तूं कंहिंखे न ॿुधाइजांइ। हा हा ठीकु आहे, आशा चवंदसि हा न ॿुधाईंदमि। वरी उन रखियो मस, उहा दुर्ग लॻाईंदी फोन, अॼु अचनि था साईं जन कृष्ण धाम में, पर झलियो तूं कंहिंखे ॿुधाइजो न। चई पोइ त संत बि ईअं कयो, सभिनि खे चई बाबा होलीअ ॾींहुं सभु अचिजो, जेके बि ईंदा उन्हनि जो पलव पाईंदासीं, उन्हनि जी हर हिकु मनोकामना तमन्ना आश पूरी थी वेंदी। छा थियो? होलीअ ॾींहुं हूअं संगत ईंदी, हूअं सभु रंग खेॾंदा, हेॾी होॾी घुमंदा फिरंदा, पर चयो न बाबा अॼु छॾियो रंग गुलाल, अॼु हलो सभु सत्संग में। उन ॾींहुं संतनि 9 बजे शुरू कयो, 12 थी विया, बंदि ई न पिया कनि। वियो अॼु तव्हां सभु वियो, अॼु तव्हांजी आश पूरी था कयूं, वियो। सभु अची भीड़ इकट्ठी थी वई, सभु अची वेठा ऐं सभिनि खे ख़ुशी। संत हिकु दफ़ो चवनि पिया जय जय श्री राधे।
तो ॿ दफ़ा पिया चवनि। संत पुछो आहे छा? मां हिकु दफ़ो तो चवां, तव्हां ॿ दफ़ा, मां ॿ चयमि त 4, मां 4 दफ़ा चयमि त तव्हां 8 दफ़ा 10 दफ़ा बंदि ई नथा कयो, चवंदा था वञो, चवंदा था वञो। कारण छा आहे? कारण छा? चयूं बाबा जय जय श्री राधे चवंदा आहियो त असां सम्झंदा आहियूं सत्संग पूरो थियो, त असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए कि हाणे सत्संग पूरो थियो, माने पलव पवंदो, माने असां जेका आश रखी आया आहियूं, अॼु तव्हां वचन ॾिनो आहे पूरी थींदी, इन ख़ुशीअ में असां चऊं था जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। वाह भाई, तव्हांखे सत्संग पूरो थियण में ख़ुशी थी लॻे। संतन चयो हा ठीकु आहे, अॼु असां पलव था पायूं, संतन पलव पातो, पोइ उन पलव पाइण खां पोइ छा चवंदा आहिनि? ॿियो राजा जो राज, अन्न पाणीअ जा भंडार, गऊ ब्राह्मण जी रक्षा, पैंचन जा बोलबाला। संतनि इहे पलव पाए करे पोइ छा चयूं ख़बर अथव? बाबा असां वटि जेका बि संगत आई आहे, सत्संग ॿुधो अथऊं, अची करे हाज़िरी भरी अथऊं, उन्हनि सभिनी खे गांइ घोड़ो गॾहो कुतो बिलो उल्लू इहे ठाहिजो भॻवान। अरे वीचारा माण्हू ॾकी विया, अरे ही छा? ही बाबा कहिड़ो पलो था पायो, ही छा था कयो? हिकु ॿ ॼणो अची वियो, न बाबा तव्हां छा था चओ? घोड़ो कुतो बिलो गॾहो सभु ठाहियो, संगत खे गांइ में बकरी रिढ छी न चवां न, ईअं कीअं था चओ बाबा? कि आस त सभु इहा ई रखी आया आहिनि, जेके आसूं गांइ घोड़े गॾह बैल जूं हूंदियूं आहिनि। मनुष्य जी आश कोई रखी न आयो आहे मनुष्य जहिड़ी। मां छा कयां? मां कहिड़ो पलव पायां? छोकी मूंखे परमात्मा उहा सुझ वाली आंख ॾिनी आहे, जंहिंसां मूंखे ख़बर थी पवे कि हिननि खे छा छा खपे। हिकु हिकु खां पुछियो बि आहे। कोई बि अहिड़ो न आहे जेको चए मूंखे मानुष्य देह सुधारण लाइ कोई दवा ॾियो। कोई अहिड़ो नथो अचे जेको चवे मूंखे भॻवान जे पाइण लाइ कोई राह ॿुधायो। सभु कोई उहा ई चाह रखी थो अचे जेका हिकु बैल जी हूंदी आहे, या घोड़े जी हूंदी आहे, गॾह जी हूंदी आहे, या जानवर जी हूंदी आहे। त मां कहिड़ो पलव पायां तव्हांजो? उहा सची वस्तु, उहे हीरा नाम जा, उहो सचो सौदो कोई छो नथो घुरे? मूंखे त दुख थो थिए। संत चवनि था मूंखे त दुख थो थिए, इहा हज़ारे संगत जेका असां वटि अचे थी उहा कहिड़े कम जी? तंहिंखां त हिकु ई कोई अहिड़ो ग्राहक अचे जेको सच जो सौदो थो वठे।